दोस्तों उस्ताद जलाल चांडे ऐं जेके फौजिया सुमरो जा लाॾा हुआ उहा पूरी दुनिया में मक़बूल हुआ। ऐं दोस्तों हर शादी ते उहे लाॾा वॼाया वेंदा हुआ ऐं माण्हू उन्हनि लाॾनि खे शौक़ सां ॿुधंदा हुआ। दोस्तों जेके उस्ताद जलाल चांडे जा लाॾा हुआ, फौजिया सुमरो जा सेहरा हुआ, उहे माण्हू शादियुनि में ॻाईंदा बि हुआ ऐं सेहरा बि चवंदा हुआ। ऐं दोस्तों औरतूं जेके आहिनि उहे गीच ॻाईंदियूं हुयूं, लाॾा जेके। दोस्तों उस्ताद जलाल चांडो ऐं फौजिया सुमरो खोड़ सारियूं लाॾनि जूं केस्टियूं कढंदा आहियूं। दोस्तों उस्ताद जलाल चांडो हर कैसेट में हो आखिर में लाॾो ज़रूरु ॻाईंदो हुयो। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे तमामु घणा लाॾा ॻाया ऐं मशहूरु लाॾा ॻाया। ऐं दोस्तों फौजिया सुमरो बि तमामु घणा लाॾा ॻाया, छो जो फौजिया सुमरो जेके ॻाइण जी शुरूआति कई उहा लाॾनि तां ई कई हुई। दोस्तों शुरू में फौजिया सुमरो खे जॾहिं घुरायो वेंदो हो त ख़ासि तौर ते लाॾनि जे करे ई घुरायो वेंदो हो। ऐं दोस्तों फौजिया सुमरो खे लाॾा ॻाइण में तमामु घणी महारत हासिल हुई ऐं तमामु घणी माहिर बि हुई। उस्ताद जलाल चांडो जॾहिं प्राइवेट महफ़िलुनि में वेंदो हो, शादियुनि में वेंदो हो, हुते लाॾा ज़रूरु ॻाईंदो हुयो। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे में हिकिड़ी ख़ूबी हूंदी, जॾहिं बि कंहिं शादी प्रोग्राम में वेंदो हो त प्रोग्राम जो जेको घोटु हूंदो उनजो नालो ज़रूरु पुछा कंदो, या कंहिंजूं तोहरूं हूंदियूं हुयूं त उन नंढड़नि जूं नाला ज़रूरु पुछा कंदो हो ऐं उहे नाला पुछी करे पोइ लाॾनि में शामिलु कंदा हुआ। ऐं दोस्तों फौजिया बि ईअं ई कंदी हुई। दोस्तों फौजिया सुमरो खे ख़ासि तौर ते कुंवार वारा घुराईंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांडो खे ख़ासि तौर ते घोट वारा घुराईंदा हुआ। दोस्तों जॾहिं फौजिया सुमरो कुंवार तां लाॾा ॻाईंदी हुई त माण्हुनि खे उहारे छॾींदी हुई, जॾहिं कुंवार जे ग़म जो लाॾो ॻाईंदी हुई। ऐं दोस्तों पोइ कुंवार वारा रोई ॾींदा हुआ ऐं पंहिंजी न्याणी खे पिया सारींदा हुआ। ऐं दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडो घोटनि वारा लाॾा ॻाईंदो हो त माण्हुनि खे जुमाए छंदो हो ऐं माण्हू तमामु घणा मस्तु थी पवंदा हुआ। लाड़ में त एतिरो रवाज पइजी वियो, जेके कुंवार तो हूंदा हुआ उहो कुंवार खे केस्टूं बि साण सां गॾु ॾींदा हुआ फौजिया सुमरो जूं। जंहिं बि कुंवार जी शादी थींदी हुई, जेके फौजिया सुमरो जूं केस्टूं हूंदियूं उन्हनि खे ज़रूरु मिलंदियूं हुयूं। दोस्तों इन ॿिनि फ़नकारनि वॾो नालो कमायो ऐं झर जंग में तमामु घणा मक़बूल थिया, पंहिंजी कला जे करे, पंहिंजे फ़न जे करे, पंहिंजे राग जे करे, पंहिंजे लाॾनि जे करे अवाम इन खे तमामु घणो चाहियो। ख़ासि तौर ते सिंधी अवाम तमामु घणो चाहियो ऐं मोहबतूं ॾिनियूं ऐं दिलि में जायूं ॾिनियूं। दोस्तों फौजिया सुमरो जा अॼु ताईं लाॾा ॻाया वञनि था, जंहिंजी शादी हुजे या तौर हुजे, तमामु घणा हुनजा लाॾा ॻाया वञनि था। ऐं उस्ताद जलाल चांडे जा बि तमामु घणा लाॾा ॻाया वञनि था ऐं उस्ताद जलाल चांडे जे प्रोग्राम में बि लाॾा तमामु घणा ॻाया वेंदा। अगरि तव्हां फौजिया सुमरो जा लाॾा ॿुधो त उहे बि उस्ताद जलाल चांडे वांगुरु। दोस्तों अगरि तव्हां फौजिया सुमरो जा लाॾा ॿुधो त तमामु घणा मशहूरु आहिनि अॼु ताईं पूरी सिंध में, छा पर जिथे बि सिंधी रहनि था उन्हनि जी शादियुनि में फौजिया सुमरो जा लाॾा तमामु घणा तव्हांखे मिलंदा ऐं मशहूरु लाॾा मिलंदा। ऐं ईअं ई उस्ताद जलाल चांडे जा लाॾा बि तव्हांखे तमामु घणा मिलंदा ऐं तमामु घणा मशहूरु लाॾा तव्हांखे मिलंदा। दोस्तों इन ॻाइण सां त पंहिंजो नालो अवाम खे चाहियो ऐं हर शादी में इन जा राग गीत जॾहिं जहिड़ा हुआ त इन्हनि जा प्रोग्राम कराईंदा हुआ। हाणे असां में न आहिनि रहिया त उन्हनि जा गीच लाॾा
सेरा चई सघूं था उहे हमेशह लाइ लाज़मी हूंदा आहिनि। तव्हां ॿुधा हूंदा अक्सर करे दोस्तों अहिड़ा फ़नकार वरी असांखे अहिड़ा फ़नकार हमेशह लाइ सिंध मां लाॾाणो करे विया जेके अॼुकल्ह असांजे हाणे विच में न आहिनि रहिया। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांखे लाइक करे सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।